तो जय झूलेलाल सभिनीनि खे व्लॉग स्टार्ट थियण खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां की न हिकु ॿ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेकी मूंखे तव्हांखे लाइव ॿुधाइणियूं आहिनि। त व्लॉग बि ॾिसो, गॾु गॾु मां बि ईंदुमि विच विच में जंहिं महिल ज़रूरत पवंदी त तेसि ताईं ॾिसो ऐं व्लॉग खे लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। अगरि इहो न कयो अथव न त मां कुझु करे न सघंदुमि, पर प्लीज़ कजो दोस्तीअ में यार। हरिओम अथव सभिनीनि खे, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे मुंहिंजे हिकिड़ी फुल फ्लेज यूट्यूब ब्लॉग में। टाइटल ॾिसी सम्झी विया हूंदव की असां वञूं था सतना, होॾे मीरानी कॉलोनी में गणेश उत्सव जो जाम धूमधाम सां बंदोबस्तु थियल आहे। त असांखे इन्विटेशन आयो आहे। सिर्फ़ु मां अकेलो नथो वञा, जाम ॿिया बि उल्हासनगर मां क्रिएटर्स ऐं ॿिए शहर मां बि क्रिएटर्स अचनि था। मां धीरे धीरे सभिनीनि सां मिलां थो। हाणे जाम लेट थी विया, निकिरूं था। तव्हां सोचींदो लेट थी विया त पोइ व्लॉग छो थो ठाहे, पर यार ज़रूरी आहे बि। त जाम मशक़त करे असां पहुची आहियूं ट्रेन में। तव्हांखे ॿुधायो मां बि आहियां, गॾु ॿिया बि माण्हू आहिनि। त हिते असां सां गॾु ॿ माण्हू जुड़ी आहिनि हिकिड़ा, दो जिस्म एक जान आहिनि। अलाए जिस्म बि हिकिड़ो त अलाए ॾिसणो पवंदो। त मिलो सिंधी बॉइस सां। तव्हां ॿुधायो प्रेमो, मज़े में सभु? मस्त मजे में आए असां ब्लॉग में अची वञो। जोर सां ॾिसो, अगरि जोर सां जेको न करे हेॾे ट्रेन मां फिटी कंदो मोबाइल। तव्हांखे असां ॿुधायूं सभिनीनि खां मेन ॻाल्हि इहा की असांखे जेको हुते करिणो हो असांखे कुझु ख़बर न आहे। अरे उन ॿुधाइणो भाउ हाणे उहो पोइ ॿुधाइणो। अच्छा हे भाई हो बि ॾिसंदा न, पर पोइ इवेंट खां पोइ विझंदासीं, कुझु करे केरु न सघंदो। पोइ ॿुधायो भली। प्रवीण भाउ तव्हांजी थी वई आहे प्रैक्टिस? फुल प्रैक्टिस आहे, मूंखे लेडीज़ आहे, रहो पियो बैग में, रहो पिया वेही रहो। असांखे खाली अचे ई इहो थो न की रहो पाए वेही रहूं, ॿियो कुझु अचे ई नथो। असां भाई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो मूंखे, हे ॾिसो हे पोयां जेको इहो रेड ऐं येलो जेको आहे, ॾिसो पहिरीं ॻाल्हि त जॻह इहा आहे न ज़ेब्रा क्रॉसिंग ठाहिणी, हुन पोइ ठाती आहे, पोइ कलर त बराबरि विझनि। वाइट और ब्लैक जेको ठहंदो आहे उहो ठहनि। वाइट ब्लैक थोड़ी ब्लू ऐं पर्पल हूंदो आहे न। पर मूंखे लॻे थो फेमिनिज़म में असांजो पिंक कौन खपे। पर प्रेम भाउ ॾिसो अलॻि थो थिए भाउ इहो सॼो। न न, उहो तव्हांजे पुठियां पियो ॾेखारियां। अरे हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। अलॻि थो थिए भाउ इहो सॼो। फोकस कयो हुन ते। फोकस कयां तव्हांखे? भाऊ फोकस अगरि मूंखे करणु अचे, मां पंहिंजी ज़िंदगी ते न कयां, हे मायूं ठाहियां। ॿुधायो तव्हां, असां एयरपोर्ट पहुची आहियूं। हे असीम भाऊ ऐं दीपेश मिलियो आहे असांखे। दीपेश हरिओम सभिनी हरिओम। दीपेश फुल बाबा सूट वरितो अथई। असीम भाऊ सिर्फ़ु दुकान था आहिनि, दुकान छुट्टी कयो आहे न हिकु ॾींहुं भाऊ। पागल है तो सिंधी माण्हू आहिनि, दुकान न छुटी कंदा। ॿुधायो न कमेंट बॉक्स में ॿुधायो हिनखे। भाऊ सिंधी में व्लॉग? हा सिंधी में व्लॉग तव्हांखे नज़र नथो अचे? हिंदी में थो ॻाल्हायां मां। अरे यार हिंदी में मत भाऊ। सभिनि खां कमाई शइ आई अथव, सभिनि खां कमाई शइ। छा आहे भाऊ? न छोकिरी थी वञे भाऊ। अरे कैमरा छोकिरी न आहे, ॾिसो त असां मर्दनि जी कमाई शइ अथव। किथे घुमायो थी ना, पाणी माण्हू सम्झींदा। द लिकर शॉप, द लिकर शॉप, द लिकर शॉप। अब दूर रहो मेरे से। सयोनारा सयोनारा साबुदाना में दुआरा सयोनारा। कुछ भी गाइस, सिंधी बॉयज दार थी आहिनि हो। देखो इन्हें इन करे पुछनि ई पिया न उल्हासनगर मां वही रहियो हिते। पोइ स्पेसिफाई कई, अच्छा 5 नंबर मां। पोइ ठीकु आहे, तव्हांजी ग़लती कान्हे। उस गली में कभी तेरा। अरे भाऊ वीडियो न कढो, इहो सिक्रेट आहे, ये ॾेखारणी ॻाल्हि। थोरी सी फ्लाइट असांजी लेट थी वई आहे भाऊ। एक्चुअली कीअं हो अंदरि जेके माण्हू हाणे आया आहिनि न, ॿी फ्लाइट उन फ्लाइट में, त हंधि जेकी सीटूं छंडनि था, चादर वादर पथारनि, ॿियूं पथारनि। तो असांखे करिणो आहे की केरु कंदो? न न यार सभु पैसा भरिया उहो कने यार इंक्लूडेड आहे। भाऊ हितां ई कमाड़े मां होशियार आहिनि। ये सिंधी बॉयज ना बार बार देखो, ये प्रवीण और ये प्रेम बार बार पता नहीं किसका फोन आ रहा है, अलाए कंहिंजो फोन तो अचे ॻाल्हाइनि था। वेलकम मूवी में ना अनिल कपूर ऐं उदय सां साॻी छोकिरी पई ॻाल्हाए। अबे अपनी भाभी का हाथ क्या पकड़ा है, छट। कुर्सी थोड़ी हेठां मां ज्यादा सिरूं खणी जो न हेठां मथे ते सिरू खपनि, सिरूं खपनि भाऊ हेठां। सिरुनि में क्यों नहीं हूंदो? ॿियो भाऊ अनाउंसमेंट थी थिए, रस्तो तो ॿुधायो था, हलाईंदसि कीअं? नेहरू चौक ते राइट करो। जिंदगी में त सीरू चौक ते बीहा, सम्राट खां मिठाई वठणी आहे। तो मूंखे सनम मां चांहि पीअणी आहे। सनम मां चांहि न पीअणी आहे। टीना, अलीशा, अनीता, साइली और मैं परम की मुख्य कर्मीदल हूँ। हम हिंदी अंग्रेजी बोल सकते हैं। इनकी आईडी मिलेगी क्या? आपकी सुरक्षा से लेकर फर्स्ट एड तक इनकी आईडी कहाँ पे है? हम आपकी सेवा सने ॿुधाई न आईडी त मिल। हमें बेहद खुशी है कि हम आपको हमारे देश के साथ जोड़ सके। बायो में इंडी आइंस्टाइन को पता? आइंस्टाइन सिंधी हुआ। हां हिते 5 नंबर ओटी में हूंदो न, बैग न माण्हू सभिननि में ॾायो त ॾीडो चार हुयो। शर्म क्यों तेजा, शर्म क्यों? आइंस्टाइन छा डिस्कवर क्यों? आइंस्टाइन डिलीवरी डिस्काउंट छा डिलीवरी के डिलीवरी गुज़ारे वियो आहियां, तव्हां मुंहिंजे नाले ते मस्करी लॻाए वेठा आहियो। बाबू सभिनी हथ में ब्रेक हूंदो आहे, जिते डप लॻे ब्रेक खिचंदो वञे। जंहिंखे बीहणो हुजे मिंट खाली बीहा। चेन किथे आहे भाऊ? चेन न थी
चेन नथी नज़र चेन त असीम भाऊ आहे न शादी खां पोइ चेन ई कोन्हे भाऊ भुला भुला मूंखे भुला ॻाल्हायो तव्हां व्लॉगनि में अधु बुझी विया अधु बत्तियूं बत्तियूं बंदि थी वियूं आहिनि हिनखे चइजोसि भाटिया रस्तो न खाए रस्तो ख़राबु आहे खॾा वॾा भाटिया में खॾा जाम आहिनि हा चई छॾियोसि बोला के हम दफ़ा न ॾियो हुननि जी गाॾी फासी पई भाऊ हे छा सां चालू थींदो आहे हा इहो भाऊ जीरो बल्ब आहे रत कयो आहे प्लेन में अची करे असां सभिनीनि आयो लाल सभई गोड वसण गोट की जय शेषा परुषा साहिब की जय पूज्य पिता साईं आत्माराम साहिब की जय प्यारे साईं गुरुमुखदा साहिब की जय आयो लाल कयो झूलेलाल गणपति बाप्पा अरे मोड़ी ने देते रहूं तो बता चल मानो तने के अंदर की रोटी थे केन पड़ी था अंदर में बहुत आन बसरता से जाइन ये दो बार तो लग त हिते मूंखे प्लेन में न जाम जोर सां बुख लॻी त दिपेश चई मुंहिंजे बैग में माल पियो आहे माल त मां चयोमांसि कॾहिं भला बुख लॻी आहे खाऊं त असीम ऐं प्रवीण बैग ॻोल्हण लाइ उथे मथे जेकी रखबी आहे त बैग मिलनि ई न पई मोगा ॿई सफ़ा मोगा भाऊ बैग नथी मिलेव यार हिकिड़ी छा था कयो न त लहो भले लहो लहो भैया 2 मिनट बाजू में रखो भैया प्रवीण तोखे सम्झ में नथो नीचे उतरो भैया आप भले आए ना यार सभा मोटा अंधा माण्हू खणी आया दे किटकेट किटकेट हाँ कट सब कट ओ किटकेट तो सब पाओ सागर है शहर डीमार्ट में हो गया बगल में भाऊ प्लेन में एक मस्त गाल थी अचो प्रेम का वठी अचो हिकिड़ो छोकिरो आयो प्रेम वटि चए थो आप वही हो ना वीडियो बनाओ मैं आपके चैनल देखता हूँ ना सिंधी लगे ना पे वो पर मम्मी चमा ठाहींदो वीडियो वीडियो ठाहींदो वो कुछ केड़ी ठाहींदो हां छा खाधो आहे प्लेन में भुगल मां ओ ॿियो छा खाधो आहे भाऊ लड्डू खाधे ना सां हटिया लड्डू भाऊ है असीम भाऊ 400 ग्राम वजन होती अरे हाँ, 400 ग्राम शाउट आउट टू असीम भाई की वाइफ भाभी दी भाभी ने बहुत मस्त कोकी बना के दी थी भाऊ सिंधी बोलजी हाँ सिंधी कोकी बना के दी थी सिंधी में ॻाल्हायो कोकी एंड क्लाउड्स मस्त एंजॉय किया हमने हाणे इंडोर पहुंचे आहियूं असां लॉन्ज में हाणे ॾिसूं था हाणे छा था लॉज लॉन्ज भाऊ गलत कम था ए छोड़ा अॼुकल्ह सभु अञा चदर बदली जॻह न था खणनि पुनीत सुपरस्टार इन सिंधी इंदौर में असांजो जाम देर हॉल्ट हो त असां सोचो हेॾी देर एयरपोर्ट ते वेही करे छा ई कंदासीं त इंदौर में न सराफा मार्केट करे हिकिड़ी जॻह आहे जिते न अधु राति खां पोइ होॾे जाम टेस्टी फास्ट फूड मिलंदो आहे त असां बुखिया माण्हू हली वियासीं होॾे त असांखे जेको ऑटो मिलियो न एक्चुअली ऑटो न हुयो हिकिड़ो पार्टी क्लब हुयो असांखे मस्त गाना हलाईंदे हलाईंदे वियासीं तव्हां पाण ॾिसो भाऊ किथे अची वियो असां ऑटो मिले तो राहुल भाई का जेको खटी आयो खैर सा सोच मानो इंदौर जो गजानन मार्केट आ रोटी है हमको राहुल भाई इंदौर एयरपोर्ट के जस्ट बाहर मिले राहुल भाई आपकी इंस्टा आईडी बताओ राहुल इंस्टा ऑफिशियल क्या बात है सब लोग फॉलो करो राहुल भाई को राहुल भाई जल्दी व्लॉगिंग स्टार्ट करेंगे अभी भाई साहब आपका नाम क्या है मेरा बंटी यादव नाम है और ये मेरे आपके दोस्त है सब ये मेरे दोस्त भी है भाई भी है सब बिल्कुल जिगर के छल्ले भाई साहब आपका नाम क्या है ये सब हाँ ऐसा कुछ स्कीम है क्या 5-6 कुल्फी लिए एक चेन फ्री ऐसा कुछ है क्या अरे नहीं भाई साहब बस एक बार ना मेरे पास भी इतना सारा सोना था फिर मेरी नींद खुल गई मेरा सपना था ना वो इसके लिए भैया को हंसी नहीं है मैंने जबरदस्ती बोला भैया महाकाल की कृपा सब पे बनी रहा है बिल्कुल जय श्रीमान प्रेम भाई ने राहुल भाई को क्या दिखाया भाई साहब वीडियो दिखाओ वीडियो ये मेरी वीडियो देख क्या शाता जो प्रेम भाऊ बाहर नहीं निकलते पूरा पब्लिक आ जाता है ना भाई का क्रेज है अभी कार नहीं भाई देखो अभी भी तो कितनी भीड़ बाहर देखने के भाई लिए मैं full- उस दिन बोला चाय पीने चलो बोलते कार लेके आओ पूरा कार्ड बुक किया फिर चाय भाई फुल फेंक रहा है पूरा फेंक रहा है ये मैं इसलिए रिकॉर्ड कर रहा हूँ कि लोग भी देखेंगे कि- भाई का बड़प्पन है जो भाई थोड़ा बहुत अरे भाई। ऐसा बोल रहे हैं मतलब बोलो डाउन टू अर्थ है मतलब ऐसा अभी आपके सामने रुके ना असां ऑटो में आया था भाई तेसिताईं टाइम लॻियो असीम जे मां वञा थो ऑटो में हे कहिड़ो ऑटो सम्झ में नथो अचे मूंखे चाय मुंहिंजी आदत आहे 5 मिंट बंदि करण वारी बुख लॻंदी आहे 5 मिंट ब्रेक ज़रूरी आहे ज़िंदगी में भले वो काई भी शइ हुजे इंडोर अचो त यार हिते अचो ई अचो सराफा बाज़ार में ईअं ईंदो
ऐं ईअं नहीं वेंदव बिफोर एंड आफ्टर सम्झो दिपे यार हाणे ना न्यू कैरियर चालू कयो थी वीडियो जो वरी हाणे मां अभी और कोई हम लोग को बुलाएगा ना फंक्शन के लिए बोलेगा ट्रैवलिंग तुम खुद की खुद ही देखो तुम्हारे पास है ना वो रिवर्स तो खड़े हो बहू भूल गया पासवर्ड भूल गया क्या फोन बचा रहा है See, one of the other things for which Sindhi people are known for is the class की class maintain करते हैं हम जहाँ भी जाते हैं ऐसे नहीं कि कहीं पे भी कुछ भी तो क्लास के बारे में जो हम बात कर रहे थे ये क्या बात है ये शाता खाओ प्रवीण भाऊ अल्लाह शाय बहु मुखे लगे तो पटाटी वेफर लगेगा पटाटन जी इंगा रोसिस तो वही है वाओ ये प्रेम भाई का आपको कारनामा दिखा रहा हूँ ये सिक्योरिटी चेक में सब जो इसमें डाल रहे हैं ये देखो ये ट्रे में क्या डाला है त हिकिड़ी गड़बड़ थी वई आहे जेकी फ्लाइट आहे असांजी ॾिसो कहिड़ी आहे ये उहो ई अथव जेकी धमाल में यूज़ थी ना तो आपके सामने लाल बटन है नहीं दबाने का है तो फाइनली 1516 सालों के बाद हमको लेने आ गए हैं निक भाई जो जबलपुर में रहते हैं और मयंक भाई आप सबको पता है थुक्का दही के एडमिन सिर्फ निक भाई नहीं है अभी निक भाई बार बार अपना फोटो डाल रहे हैं लेकिन मयंक भाई भी है साथ में ना मेरे को तो मयंक भाई ने 50 रुपया दिया बोलने के लिए और ये राज भाई हमारे TST वाले भाई अभी आप हम लोग को चाय पिला रहे हो कि नहीं पिला रहे हो हम लोग भागे नहीं तो चले वापस चले फ्लाइट वापस निकालो चलो एक बार अमिताभ बच्चन की आवाज सेम थी अरे क्या बात करो भाई बहुत टाइम थी वो बेटा दिमाग जबलपुर में लैंड करे असांखे सिधो सतना वञिणो हो पर न थुक्का तई जो जेको एडमिन आहे हुननि जो जाम प्यार आहे असां सां गॾु हुननि असांखे जाम प्यार सां खिची पकड़े करे चयूं असांजे घर हलणो अथव माना हलणो अथव त असां हुनजे घर वियासीं थोरो नाश्तो पाणी खाधो तूं हिते सुम्हण आयो अरे हाँ अरे घासलेट तो ले जाओ बोलो ना हे जेको पीकॉक आहे न डंबू ठीक है समझिए निक जे घर मां निकिरी करे असांखे सिधो सतना वञिणो पर न रस्ते ते कटनी ईंदो आहे त कटनी में सिंधियम पेज जा जेका एडमिन आहिनि अतुल भाऊ हुननि बि असांखे जाम प्यार सां गलो पकड़े करे चयूं तव्हां असांजे घर बि हलो त असां हुननि जे घर बि वियासीं अबे मेरे को तो अंदर लो आओ त असां हाणे अतुल भाऊ यानी कि सिंधियम पेज जे एडमिन जे घर मां निकितासीं हाणे होॾे हेॾियूं शयूं खाधियूं आहिनि सेको थी पियो आहे भाऊ तव्हां सभई ॼणा छा चवंदव हिन जेकी रोटी खाधी हाणे असां असांखे रोटी न लंगर चवंदा लंगर कल्ह खां निकिता आहियूं वञण ई पहुता आहियूं किथे वञणो अतुल भाई जे घर मां निकिरी करे असांखे सिधो सतना वञिणो पर न कटनीअ में सिंधिस्तान पेज जा एडमिन निखिल भाऊ बि होॾे रहंदा आहिनि त हुननि बि असांखे जाम प्यार सां घटो ॾेई करे चयूं असांजे घर हलो मतिलबु हलो त असां हुननि जे घर वञी करे चांहि पीती सॼे ॾींहं में सभिनी खां जेकी ज़रूरत वारी शइ असां फाइनली किथे पहुता सॉरी टेक टू असां फाइनली सतना पहुची आहियूं असांखे रोज़िस सां असां स्वागत थियो आहे कंहिं स्वागत कयो तव्हांखे ॿुधायां थो मां भैया हा असीम भाऊ खे बि गुल ॾिनो आहे भाऊ असीम भाऊ असीम भाऊ मूंखे गजरो बि ॾिनो काॾे असां पोइ पाईंदा वीडियो में पाईंदा अचो भैया तव्हां नालो जय झूलेलाल जय झूलेलाल जय मनचंदानी जय मनचंदानी बढ़िया हे असां सां गॾु सुहानी एंड हाँ लगता है इसे भूख लगी होगी शीशा लकड़ी जाली रोशनदान नहीं रोहित ये कुछ और कहना चाहता है रुचि सुहानी रुचि हे असांजे लाइ रोज़िस वठी आया आहिनि ऐं हे कुनाल भाऊ कपिल भाऊ न हिननि खे ख़बर थोड़ी आहे कुनाल आहे कुझु कान्हे कुनाल भाऊ कपिल भाऊ न कपिल भाऊ हिननि सॼी असांजे हिते अरेंजमेंट कई आहे त असां फाइनली जाम क्लोज पहुची आहियूं मीरानी कॉलोनी क्लोज छा मीरानी कॉलोनी जे अंदर ई अची आहियूं सभिनीनि सां मिलाया थो हेॾे माण्हू थोरा घटि आहिनि
हे अथव असांजे मिरानी परिवार जेको असांखे असां ॾिसो चाहियूं बि पीचनि फुल प्रूफ आहे गिफ्टूं जेके ॾींदा आहिनि गिफ्टूं किथे आहिनि गिफ्टूं हाणे वीडियो में अची वियो हाणे भले अंदरि रखी छॾियो भले त मां ईअं त न चई सघंदुमि की केर बि सतना अचे त मिरानी फैमिली में अचे ईअं चई त न सघिबो आहे पर जाम सुठो लॻो सभिनीनि सां मिली करे हिकु दफ़ो मिरानी फैमिली लाइ ज़ोर सां झूलण जो सॾु ॾींदासीं आयो लाल कयो जीअं जीअं शाम पई थिए परफॉर्मेंस जो टाइम नज़दीक पियो अचे ऐं असांजी सॼी टीम जाम एक्साइटेड हुई परफॉर्म करण लाइ त परफॉर्मेंस जे जस्ट पहिरियों आरती थी ऐं असां सभिनीनि क्रिएटर्स खे उहो मौक़ो मिलियो कि आरती असां स्टार्ट कयूं त हुन सौभाग्य लाइ बि मीरानी कॉलोनी जो जाम जाम थैंक यू आरतीअ खां पोइ असां सभिनीनि पंहिंजो पंहिंजो कॉस्ट्यूम पातो सभु रेडी थी वियासीं एंड वी वर ऑल सेट टू परफॉर्म त हाणे हिते असां सॼी परफॉर्मेंस त न हलाए सघंदासीं छो कि जाम वॾो परफॉर्मेंस हो कलाक खनि जो त थोरी सी ग्लिम्स सां परफॉर्मेंस ई तव्हां ॾिसो हे असां जेको शाम जो हिते आया हुआसीं हेॾो जेको नाश्तो खाधो पनीर ॿियो छा छा खाधो मंचूरियन जेको बि हे ॾिसो बासण केॾा निकिता आहिनि ॾिसो टेबल नज़र ई नथी अचे न हे अधु बासण अथव भाई दॿा त असांजा हुआ ई न छा हेॾा बासण शो हो गया डीजे हो गया हम लोग इतना थक गए बट लेकिन बिना खाए कैसे सोएंगे 4 बज रहे हैं तो लेकिन फिर भी हम लोग सतना में एक जगह पे खाने को आए ये असीम प्रवीण प्रेम भाई देखो कितने 3-4 लोग ही हम लोग ये सॼी टीम आहे मिरानी कॉलोनी जी जेका मिली करे सेलिब्रेट था कनि जय क्या बात है हाँ आपके लिए ये है विशाल भाई अध्यक्ष अरे यार अध्यक्ष मैं कार्य करता हूँ त राति जो कल्ह शो थी वियो संगत जी आसीस सां जाम सुठो शो थियो हाणे असां वापसि पंडाल में आया आहियूं मां तव्हांखे थोरी सी ग्लिम्स ॾियां थो की कीअं हिते डेकोरेशन थियल आहे ऐं कीअं हिननि सॼी तयारी कई आहे काइंड ऑफ सैड पार्टी से अभी निकलने वाले हम लोग बस यहाँ से विशाल भाई से बस लास्ट टाइम मिल रहे हैं सब लोग फोटो सेशन ले रहे हैं विशाल भाई जय झूलेलाल पूरी टीम से कोई भी भूल चुकी हुई तो माफ़ कीजिएगा ये चीज़ मैं बोलने वाला था कि अगर हमसे कोई भी भूल चुकी हो तो माफ़ करिएगा आपको किसी बात का बुरा लगा हो तो मत मानिएगा और हर साल ऐसे ही आते रहिएगा और हमारे गणेश महोत्सव को धमाकेदार बनाते रहिएगा बिल्कुल बिल्कुल यही हैं वो लोग जिन्होंने रात को 350 प्लेट धोई है हमारे वजह से ये इन लोगों की वजह से ये हम सब जो जानवर है ना तो यहाँ पे असांजे करे हेॾो नुक़सानु थियो हाणे इहो बि नुक़सानु थियो थोरो पर काई ॻाल्हि न आहे टोटली वर्थ इट फ्यू ऑफ अस आर इन दिस कार ॿिए कार में आहिनि इम्पोर्टेंट माण्हू असां हिन कार में रखिया आहिनि ठीकु आहे त असां हाणे भाऊ असां प्लान छा आहे हाणे काॾे था हलूं ये हमारी माताएं दिन भर चुगली करती रहती हैं दिन भर पंचायत करती रहती हैं ये तुम पाप ही तो कर रही हो भाऊ चांहि छा हुई यार हेॾे असां हुते होटल में बि पीती ऐं हिते विशाल भैया जे घर में बि पीती भाऊ खुशबू जानवी खुशी सभु त हाणे असां पंहिंजो फेवरेट ब्रेकफास्ट कयो असां उल्हासनगर हुजूं चाहे कैनेडा हुजूं किथे बि हुजूं असांखे दाल पकवान त खपे न त हितां खाधा दाल पकवान फुल अची फुल मज़ो अची ज़बरदस्त रोहित दाल पकवान कीअं लॻो भाऊ मां एतिरा खाधा मां एतिरा हाणे सम्झो कीअं हूंदा जीरो त ॾेखारे नथा
अॻियां 0 न 03 हे सभु पाणा को तो समझे घणो न ॻाल्हायो इहो सिलेंडर हणण मां मगज वारो असीम भाऊ जे चक्कर में राति जो भाऊ घणा पापड़ दॿाए ए भाऊ छह पापड़ न खा रही शे अधु ये पापड़ तो नानी स्टॉप भाऊ मूंखे लॻे छह खां मथे ई खाधो होटल वारे वापस खतम थी जय भाऊ यार हिते फुल टेस्टी टेस्टी शयूं आहिनि उल्हासनगर जो गमन टुटे थो चाय पीण लालो चांहि हाणे चांहि ओ पैसा हुजनि त दिपेश हेॾे थो फीस हैप्पी फीस वरिती अथई हैप्पी न तो बियर यूज करनो है बियर त गलो सेकणो आहे न असां सब से किनो बियर ये ऑटो मस्त है जबलपुर में भाई माए की चिक्की लगी पड़ी है भाई तो ऑल डन विथ सतना नाउ वी आर गोइंग बैक हे न प्लेन के दाना निकता है जाम काउ ट्यूब व्यूब लगाईंदो तो मुझे सां ठीक थी वेंदो दिपेश क्या चाहिए अपनी सीट पे जाना सीट लॉक हो जाती है ना फिर दिपेश बोलता है माजून दो बुगल मां अभी आज माजून मांगेगा ना असां हाणे लथा आहियूं त हाणे असां कैब जे लाइ वेट था कयूं भाऊ तंहिंखां कलाक बि हो ट्रेन में था हलूं लोकल ट्रेन में भाऊ मां चा अना सुबह ताईं ना पियूं लालबाग विसर्जन ॾिसी पहुता लालबाग सुबुह थोरी थींदो वैसे भाऊ सुबुह ना पंडित थींदो दिपेश हा पोइ वरियो असां सभिनीनि खे सुभाणे छुटी आहे तोखे अचिणो अथई वापसि हा बॉम्बे इहा ई ज़िंदगी आहे भाऊ कीअं थियो लॻई जाम मस्तु कम तो मिले न वॾी शइ आहे त इहा हुई असांजे सतना जी ब्यूटीफुल जर्नी वंस अगेन थैंक यू मीरानी कॉलोनी फॉर हैविंग अस हिकिड़ी नंढी सी इंपॉर्टेंट ॻाल्हि इहा कि अगरि तव्हांखे बि पंहिंजी सिटी या कहिड़े फंक्शन में या इवेंट में इहो सिंधी प्ले कराइणो आहे त तव्हां असां मां सॼी टीम मां कंहिंखे बि इंस्टाग्राम ते DM करे सघंदो आहे तव्हांखे असांजी इंस्टाग्राम आईडीज़ ख़बर आहिनि अगरि न ख़बर आहिनि त मां बायो में विझां थो तव्हां असांखे मैसेज करे सघंदा आहियो सिंधी KBC त हिकिड़ो पार्ट आहे फ्यूचर में असां ॿियूं बि शयूं ऐड करण वारा आहियूं ॿिया नया प्लेस ऐड करण वारा आहियूं त थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग आई होप तव्हांखे मज़ो आयो हूंदो सब्सक्राइब कये बिना न वञिजो भॻवान थो ॾिसेव भॻवान हाणे मूंखे बि थो ॾिसे मूंखे वञिणो आहे जाम जोर सां बुख लॻी आहे सैंडविच थो खाई वञा बाय बाय